नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर शेयर कई पिया। शादी पली बरसां पानी जे वारे ता झेड़ो, 2 ॼणा क़तल, 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी। शादी पली थाणे जी हद डायरी फार्म लॻ वॾेरो गुलाम मुस्तफ़ा डायरी जे माण्हुनि ऐं मरी बिरादरी जे माण्हुनि जो पाणी जे वारे तां झेड़ो थी पियो। इन हवाले सां तफ़सीलात मालूम कयूं था यूसुफ अस्कर मंगरियो खां। जी यूसुफ, कहिड़ा तफ़सीलात आहिनि इन बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, फायरिंग के नतीजे में गुलाम मुस्तफ़ा दायरी जो ड्राइवर महबूब मरी गोली लगन सबब तॾे ते फोत, जॾहिं त गुलाम मुस्तफ़ा दायरी जो मैनेजर हाजी रानू खान शर ऐं संदसि पुट वज़ीर शर सख़्त ज़ख़्मी थी पिया। फोती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल पिथोरो मुंतकिल कयो वियो, जितां ज़ख़्मियुनि खे गणती जोगी में हैदराबाद रेफर कयो वियो। जॾहिं त साम्हूं वारी धुर जो हिकु ॼणो हाजी वली मरी क़तल ऐं उमेद अली क़ाइमदीन ऐं अकबर मरी सख़्त ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे रूरल सेंटर शादीपली मुंतकिल कया विया। ॿिए पासे पाणी जे वारे तां क़तल आम सबब इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। वाक़े वारे जाइ ते पुलिस जा अटाला पहुतल, छटाण वारी सूरतहाल बरक़रार आहे। जी ठीकु आहे यूसुफ, तफ़सीलात लाइ महिरबानी।